आगाज प्रोडक्शन, आगाज प्रोडक्शन, आगाज प्रोडक्शन, आगाज प्रोडक्शन। मुंहिंजी सिंध जी शान आहे, मुंहिंजी सिंध जी शान आहे, मुंहिंजी सिंध जी शान आहे, मुंहिंजी सिंध जी शान आहे। आगाज़ प्रोडक्शन जी मुहबत मुहबत मथां थींदी महिरबान आहे, मुंहिंजी सिंध जी शान आहे, मुंहिंजी सिंध जी शान आहे, मुंहिंजी सिंध जी शान आहे। आगाज़ प्रोडक्शन, आगाज़ प्रोडक्शन, आगाज़ प्रोडक्शन, आगाज़ प्रोडक्शन। कंपनी जी पूरी टीम खे असांजो सलाम है। आगाज़ प्रोडक्शन, आगाज़ प्रोडक्शन, आगाज़ प्रोडक्शन, आगाज़ प्रोडक्शन। आगाज़ कंपनी जी पूरी टीम खे असांजो सलाम है। जेको बि सिंध जो ईंदो फनकारा कंदी आ इज़त तेजी तमाम। कहिड़ी कयां तुझी ॻाल्हि 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 मथे तुंहिंजो ई मान आहे, मुंहिंजी सिंध जी शान आहे, मुंहिंजी सिंध जी शान आहे, मुंहिंजी सिंध जी शान आहे। आगाज़ प्रोडक्शन, आगाज़ प्रोडक्शन, आगाज़ प्रोडक्शन, आगाज़ प्रोडक्शन। सिंध जा सुहिणा घणी फनकार ईंदी आहे आगाज़ है। आगाज़ प्रोडक्शन, आगाज़ प्रोडक्शन, आगाज़ प्रोडक्शन, आगाज़ प्रोडक्शन। सिंध जा सुहिणा घणी फनकार ईंदी आहे आगाज़ है। मालिक साईं जो कोई न ते ख़ासि आहे को राज़। कहिड़ो मिसाल ॾियां तुंहिंजो 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 सुठो तुंहिंजो ई ध्यानु आहे, मुंहिंजी सिंध जी शान आहे, मुंहिंजी सिंध जी शान आहे, मुंहिंजी सिंध जी शान आहे। आगाज़ प्रोडक्शन, आगाज़ प्रोडक्शन, आगाज़ प्रोडक्शन, आगाज़ प्रोडक्शन। ज़ुल्फ़कार गीत ही ठाहियो आगाज़ जे नाम क्यों है। आगाज़ प्रोडक्शन, आगाज़ प्रोडक्शन, आगाज़ प्रोडक्शन, आगाज़ प्रोडक्शन। जो ज़ुल्फ़कार गीत ही ठाहियो आगाज़ जे नाम क्यों है। मौला सलामत रखे आगाज़ थे हर के आए सलाम क्यों। सिंध जो सिंगर वाजिद 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 मथां तुंहिंजे कुर्बान आहे, मुंहिंजी सिंध जी
प्रोडक्शन